इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात इरशाद फरमाइल था त रमज़ान शरीफ जे पोएं ॾहाके में अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे बांधनि जी हर हिकु दुआ क़बूल फरमाईंदो आहे। सहाबा किराम अर्ज़ कनि या रसूल अल्लाह, हर हिकु दुआ अल्लाह जो वाइदो सचो, अवां जो भी फरमान सचो, पर असां काफ़ी अहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहियूं जेके ज़ाहिर में असांखे उन्हनि जो नतीजो, उन्हनि जो अमल, उन्हनि जो असर नज़र कोन ईंदो आहे। बानो जे करे का अल्लाह पाक खां दुआ घुरे ऐं ज़ाहिर में हुन जो असर न थिए, हू महसूस कंदो आहे त मुंहिंजी दुआ क़बूल कान थी आहे। नबी पाक जी रात बाबरकात इरशाद फरमाइनि था ईअं न आहे। अल्लाह तबारक व तआला जी रात बाबरकात दुआ खे ॿिनि हिस्सनि में तक़सीम फरमायो आहे। हिकिड़ी उहा दुआ जेका आख़िरत जे लाइ घुरबी आहे, ॿी उहा दुआ जेका दुनिया जे लाइ घुरबी आहे। अल्लाह ताला ॿई दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो बाना आख़िरत जे लाइ जेका भी दुआ जीअं बि घुरंदो आहे मां उहा मंज़ूर करे तुंहिंजी दुआ खे क़बूल कंदो आहियां। पर दुनिया जी दुआ जेका तूं मूंखां घुरंदो आहे, जेकॾहिं उन में तुंहिंजो फ़ाइदो मां अल्लाह खे नज़र ईंदो त उहा तुंहिंजी दुआ ईअं ई क़बूल कंदो आहियां। पर जे भला जेका शइ तो घुरी आहे उन में मुंहिंजे इल्म मुताबिक़ तुंहिंजे लाइ फ़ाइदो कोन्हे त मां दुआ त क़बूल कंदो आहियां, पर उन जे एवज़ में दुनिया जूं मुसीबतूं तो तां टारे छॾींदो आहियां। तुंहिंजी दुआ रद्द न कंदो आहियां, तुंहिंजी दुआ खे रद्द कोन कंदो आहियां, पर तुंहिंजे मथां नबी पाक फरमाइनि था सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं एतिरियूं मुसीबतूं ईंदियूं आहिनि जो जीअं आसमान मां मींहं जा कतरा वसंदा आहिनि ऐं उहे मुसीबतूं तोखे ज़मीन ते हलणो न ॾियनि। पर जेके न तुंहिंजूं दुआऊं क़बूल कोन थींदियूं आहिनि, तुंहिंजे ख़्याल में लख रुपयो घुरियुम कोन मिलियो, पुट घुरियुम कोन मिलियो, कर्ज़ लाहिण जी दुआ घुरियुम कोन लथो, बीमार जे शफ़ा लाइ दुआ घुरियुम कान बीमार खे शफ़ा मिली। अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजे ख़्याल में दुआ क़बूल न थी। अल्लाह ताला फरमाए थो हिकमतूं मां पंहिंजूं पाण ॼाणंदो आहियां, दुआ तुंहिंजी क़बूल कंदो आहियां, पर उन जे एवज़ मां तो तां ॿियूं मुसीबतूं ॾारे छॾींदो आहियां। अल्लाह ताला फरमाईंदो उदूनी अस्तजिब लकुम, ओ मुंहिंजा बानो घुरण तहां जो कम आहे त क़बूल फरमाइण मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कम आहे। अल्लाह जो वाइदो सचो आहे। अल्लाह पाक जी रात बाबरकात इन भलारे महीने में, इन भलारनि दिहाड़नि में इंसान जे मथां वॾो करम फरमाईंदो आहे, एतिरियूं नेमतूं अता फरमाईंदो आहे जो बाने खे हुनजी ख़बर ई कान हूंदी आहे। 2010 भलारा दिहाड़ा इन नेकिन करण जे लाइ अल्लाह ताला नसीब फरमाईंदो आहे। हुज़ूर करीम जी रात बाबरकात इरशाद फरमाईंदा आहिनि, अल्लाह पाक जी रात बाबरकात जो इरशाद मुबारक आहे त रमज़ान शरीफ जो जॾहिं आख़िरी जुमो ईंदो आहे, अल्लाह पाक पहिरीं तारीख़ ताईं आख़िरी जुमे ताईं जेतिरनि गुनहगारनि खे माफ़ कंदो आहे, उन हिकिड़े आख़िरी जुमे जे ॾिहाड़े उन खां 70,000 दफ़ा वधीक गुनहगारनि खे माफ़ फरमाईंदो आहे। अलविदाई जुमो, आख़िरी जुमो जो पहिरीं तारीख़ खां ख़ुदा बख़्शण माफ़ कंदो शुरू कयो, ॿारनि खे बख़्शिश सां नवाज़ींदो रहियो। अल्लाह से फरमाए थो त आख़िरी जुमे जे ॾिहाड़े ते वरी एतिरो बख़्शींदो आहियां जो सॼे रमज़ान में जेतिरा बाना बख़्शिया आहिनि उन खां 70,000 भेरा वधीक गुनहगारनि ॿारनि खे। पर गुनहगार बि अहिड़ा जन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो, उन्हनि खे माफ़ फरमाईंदो आहियां ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए उन्हनि जे खे जन्नत जो सर्टिफिकेट अता फरमाए छॾींदो आहियां। मुंहिंजा भाउ मुस्लमान अज़ीज़, नबी करीम अलैहिस्सलाम जी रात बाबरकात पंहिंजे उम्मत जे लाइ ईअं बि फरमाईंदा हुआ त न भलारनि ॾिहाड़नि खे लहव लहब में रांदि रूंद में मस्किरनि में ज़ाया न करे छॾियो।